सिंध हुकूमत सिंध सूबे में 31,144 सोलर किट्स ॾिनियूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त सिंध हुकूमत सूबे में 31,000 खां मथे सोलर किट्स ॾिनियूं आहिनि। सांगड़ में 5,280, थरपारकर में 3,014, उमरकोट में 3,030 सोलर किट्स ॾिनियूं वयूं आहिनि, जॾहिं त घोटकी में 2,480, खैरपुर में 2,198, शहीद बेनज़ीराबाद में 1,892, नौशर फिरोज में 1,859 ऐं दादू में 1,800 सोलर किट्स ॾिनियूं वयूं आहिनि। न सिर्फ़ इन ताईं महदूद आहे पर ॿियनि ज़िलनि में, ॿियनि शहरनि में सोलर किट्स सिंध हुकूमत जे तरफ़ां ॾिनियूं वेंदियूं त जीअं हर घर रोशन रहे। इम्तियाज़, छा चवंदव? जी बिल्कुलु ईअं आहे। सभा तव्हां ॾाढी ज़बरदस्त ऐं सुठी ॻाल्हि कई आहे ऐं आउं सम्झां थो सिंध जे माण्हुनि खे बिलख़ुसूस इन्हनि सभिनी इनिशिएटिव जी ख़बर बि हुजणु घुरिजे ताकी हूअ जेके बि इन्हनि सभिनी सहूलियतुनि जा अहल आहिनि उहे इन शइ खे हासिलु करे सघनि ऐं भरपूर फ़ाइदो हासिलु करे सघनि। ऐं आउं सम्झां थो जिते पाण ॻाल्हि करियूं पिया सोलर प्लेट्स जे हवाले सां सिंध हुकूमत जो इहो ॾाढो सुठो इनिशिएटिव आहे, जेतोणीकि ही नंढड़ो आहे पर छाकाणि त हू हिकिड़ी शाइरी आहे त भटके तो वो हैं जो घर से निकले ही नहीं, कामयाबी देर से ही सही, लेकिन भटके तो वो जो घर से निकले ही नहीं। मतलब आहे त असीं वॾी कामयाबी हासिल करण जे चक्कर में इंतज़ार कंदा आहियूं त बाबा को मौक़ो मिले त असां हलूं। बाबा अॻिते वधंदा हलो, हलंदा हलो, मंज़िल मिली वेंदी। साॻी रीति इनिशिएटिव वॾा बि थींदा, घणियूं शयूं बि मिलंदियूं, वॾियूं मराहतूं बि मिलंदियूं, सिंध में जेके सुधारा ऐं नवाण जी ज़रूरत आहे उहा बि ज़रूरु थींदी, पर हिकिड़ी झलक शुरू थी आहे, हिकिड़ो ॿारणु शुरू थियो आहे, हिकिड़ो ॾीओ ॿरण शुरू थियो आहे ऐं इहो हिकिड़ी उमेद जो किरणो आहे ऐं इन उमेद जे किरणे मां तमामु घणी ख़ुशी ऐं सराही बि महसूसु करणु घुरिजे ऐं न सिर्फ़ु असांखे पर सिंध हुकूमत जी शाना बशाना थी करे असांखे इन इनिशिएटिव में मदद करणु। कीअं मदद करे सघूं? असीं पैसा त कोन था लॻाए सघूं, पर ज़रूरु जीअं चवंदा आहिनि त असीं थोरा जे न लाहे सघियासीं पर ॻाईंदासीं ज़रूरु। साॻी रीति बाबा अवी पैसा कोन था ॾेई सघो पर इन इनिशिएटिव खे सराहायो ज़रूरु ताकी सिंध हुकूमत बि फ़राख़ दिलीअ सां इन शइ खे ॾिसे बि सही ऐं सिंध जे अवाम जी मोट मां हू अञा सरी थिए ताकी उन्हनि जा जज़्बा ऐं जोश ऐं सिंध जे अवाम जी ख़िदमत करण जो जज़्बो अञा पिटांदड़ थिए, मज़बूत थिए, अॻिते वधे ऐं हू अॻिते बि सोचे। बहरहाल हाणे ही त पाण थल ॿधोसीं न, बुनियाद ॿधोसीं। हाणे ॻाल्हि करियूं त इन सोलर प्लेट मां फ़ाइदो कहिड़ो थींदो? हाणे अव्हांखे ख़बर आहे त कुझु प्लेट्स हूंदियूं आहिनि ऐं कुझु वरी किट हूंदी आहे। किट मां छा आहे त अव्हां सोलर प्लेट्स जो जेको सेल्स आहिनि, उनजो जेको करंट आहे, उनजो पावर आहे, उनखे बि अव्हीं कंट्रोल बि करे सघो था, छाकाणि त अव्हांजे घरनि में इलाही सारा एप्लायंसिस बि हूंदा। ही त बेशक ग़रीब माण्हुनि जे लाइ, उहे माण्हू जेके इन पहुच ताईं नथा रसाई हासिल करे सघनि, जेके वॾियूं वॾियूं प्लेट्स लॻाईनि ऐं पूरे घर जो सिस्टम जेका इलेक्ट्रिसिटी जी कंज़प्शन आहिनि उनखे सोलर ते तब्दील करे सघनि। पर अव्हांखे आउं नाज़रीन ॿुधाईंदो हलां बशमूल सभा साहिबा खे त असांजा अहिड़ा बि ग़रीब मिसकीन माण्हू आहिनि जेके घरनि में गर्मी, शिदत जी गर्मीअ में पखो हलाइण खां बि अफ़सोस सां महरूम हूंदा आहिनि ऐं उन्हनि जा नंढड़ा ॿारड़ा आऊं त मूंखे त कॾहिं कॾहिं ॻोढ़ा बि अची वेंदा आहिनि त हू पितकड़ा मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा जंहिंखे पालणु वॾो करणु केॾो न ॾुखियो हूंदो आहे। हिकिड़ी वालदा 9 महीननि जे मुश्किल वक़्त खां पोइ जनम ॾिए थी, उन ॿारड़े खे वॾो करे थी, ॿारड़े सां गॾु रातियूं गुज़ारे थी ऐं उहो ई ॿारड़ो जॾहिं उन्हनि खे घर में पखो हलाइण जी ज़रूरत पए, सोलर हलाइण जी ज़रूरत पए त उन्हनि वटि न हुजे। सो इन किट ऐं सोलर प्लेट्स मां फ़ाइदो इहो थींदो त उहो पखे ते निंड करे सघंदा, सुम्ही सघंदा। अगरि उन्हनि खे पाणीअ जी मोटर हलाइणी आहे त हू बुनियादी सहूलियत हासिलु करे सघंदा। राति में ॻोठनि में मच्छर घणा हूंदा आहिनि, सोलर प्लेट लॻाए सघंदा। किट जे ज़रिए उहे पंहिंजे
वॉशिंग मशीन जा जेके मीटर आहे, पावर आहे, उनखे बि कंट्रोल करे सघनि। बहरहाल सभा सोलर प्लेट्स ऐं किट जे हवाले सां ॻाल्हाइण लाइ तमामु घणो कुझु ज़रूरी आहे, पर आऊं अव्हां जी ॻाल्हि जो भरपूर अहसासु कंदे, अव्हां जी वारी जो अहसासु कंदे, टर्न टू यू प्लीज़। जी, तव्हां सुठी ॻाल्हि कई त सोलर जी अॼुकल्ह हर कंहिंखे ज़रूरत आहे ऐं असीं दुनिया में पूरी में ॾिसूं था त तमामु घणो कमु थिए पियो सोलर ते। जीअं मशीन्स जो कमु सोलर ते थिए पियो, जिते बि ज़रखेज़ी कई वञे थी, जिते बि ज़मीननि जो कमु कयो वञे थो दुनिया में, हाणे सोलर ट्रैक्टर उन्हनि मुतारिफ़ कराए छॾिया आहिनि। दुनिया में तव्हां सभिनी खे ख़बर आहे त जापान ऐं चीन इन ते घणो कमु कयो आहे ऐं सोलर प्लेट्स, सोलर किट्स, जेके बि सोलर जा सामान आहिनि, असांखे इन्हनि ॿिन्ही मुल्कनि में वधीक मिलनि था ऐं इहे ई वधीक कमु कनि था। इन खां अलावा असांखे हाणे पाकिस्तान में बि खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं नज़र अचनि थियूं जेके सोलर ते हलनि थियूं। यानी कि असांजी सोलर ते फ्रिज हले थी, AC हले थी, असांजो लाइट्स आहे, पखा त आम थी विया आहिनि। पर हाणे असांजा जेके हारी माण्हू आहिनि उहे पंहिंजी ट्यूबवेल जो कमु बि सोलर ते कनि था। गॾोगॾु उते जेका लाइट मुहैया न हुई, मयसर न हुई, ज़ाहिर आहे हर किथे लाइट अवेलेबिलिटी न हुई, हाणे उते तव्हांखे सोलर मिले थो। जेकी बिजली महांगी थी वई आहे ऐं माण्हू अफोर्ड नथा करे सघनि, उन्हनि पंहिंजी लाइट्स कटाए छॾियूं आहिनि ऐं घरनि जा घर हाणे सोलर प्लेट्स यूज़ कनि था। ऐं न कि सोलर प्लेट असांखे ॾींहं में कमु अचे थी, बल्कि राति में बि कमु अचे थी। जेतिरी तव्हां बैटरी हणंदा ओतिरी तव्हांखे लाइट फ़राहम थींदी। ऐं हाणे जॾहिं सोलर किट्स अची वियूं आहिनि त तव्हांखे रिचार्जेबल बैटरी, यानी कि हाणे तव्हांखे बैटरी जो स्विच हणण जी ज़रूरत न आहे, चार्ज करण जी ज़रूरत न आहे। हाणे त उहे सोलर प्लेट्स अची वियूं आहिनि त अगरि तव्हांजो झुड़ आहे, झुड़ियालो मौसमु आहे, मींहुं वसे पियो, तॾहिं बि तव्हांजी सोलर प्लेट चार्ज थिए पई। यानी कि हाणे माण्हू खे टेंशन न आहे त सिजु नाहे निकितो त असांजी सोलर प्लेट चार्ज न थींदी। अहिड़ियूं ई सोलर किट्स हिन वक़्तु सिंध हुकूमत मुतारिफ़ करायूं